छा थियो थई कलाक खां आंगुर सॼो असांजो भञी टुकर करे छॾियई संडड़ियूं पंजर जहिड़ियूं ॼंगूं भॼी न पवनी वेहे छो नथो अधी सजावल खान ऐं नवाब खान में ॻाल्हियूं थियूं हलनि बचुल ॼाण वापसि आ जे बचुल जे अचण जी ॻाल्हि आहे त ख़ुशियूं करे सेरा ॻाए झुमरियूं पाए न या इहे चांदीअ जे ॾांद वांगुरु फेरा ॾेई सॼो आगुरी पटे छॾियो थी वेहे छो नथो सुकून सां तूं ॻाल्हि खे सम्झी कोन थी बचुल जे वापसि आई न या त नवाब खानो खे मारण जी कोशिशि कंदो या उनखे क़ैद करण जी कोशिशि कंदो वॾो ज़ालिम आहे छा आहे जो बचुल नवाब खान खे कोर्ट में छिकराइण जी कोशिशि कई ओ अदा वात पटिया अॻियां बि सजावल तसे सजावल जेस ताईं इन सां ठके ठोके न ॻाल्हाईंदो न तेसी ताईं बचुल ऐं मूमल खे हिन जे हवाले न कंदो हा तूं बि इते त मां बि इते तूं वेही रुगो ॾिसजांइ अधी तूं ॻाल्हि खे नथी सम्झी इहो नवाब खान वॾो ॾाइण थई केतिरा चकर भले साईं दे हथ रखे फिरी वियो आहे पोइ तूं ई सोच बचुल खे नुक़सान पहुचाइण खां सवाइ छॾींदो अदा तूं ऐं मां करे बि कुझु नथा सघूं रुगो हवाला ई करे सघूं था पर जेकॾहिं एॾो हियां फाटई तो त पोइ ईअं कजाए जॾहिं जो न इहा बचुल मोटी अचे त पोइ उन जे दर ते वञी हथियार खणी पहिरो ॾिजाए हा ईअं ई थो कयां पर हथियार किथां आणे कंहिंखां वठां हथियार हा पुराणी पेटियूं थो खोलियां मूसा जी कान का पुराणी बंदूक पियल हूंदी उहा खणी वञी बचुल जे दर ते थो बीह शाबाश इहा ॻाल्हि ॾाढी भली कयई त मूसा जा पुराणा हथियार खणी वञी उते पहिरो ॾे वरी जीअं ई नवाब या उन जा माण्हू अचनि न साम्हूं त हथियार सिधो करे ठका कजाए पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ दुआ कर उन महिल इहो हथियार हली पए जे न हलियो इहो हथियार त चंबन सां ई तोखे मारे उते पूरो कंदा तो ते इहा गोलड़ी थोड़ी ज़ाया कंदा बस धड़के में ही तुझो साह कटंदा मां त चवां थी हथियार खण सर्फ में भिजाए रख पो तेल सां बस उन्हनि खे चङी तरह मटे बुरश सां साफ़ कर हला जे मरी पिस त घोरी जान बचुल तूं जो मरी वेंदे त तूं सोचे तो त पोयां बचुल जेका आहे सो पार कढंदी रोईंदी वार खोले दीवानी थी गिटिन में डुकंदी वतंदी ये ॻाल्हियूं ये हवा दिमाग में कढी छॾे अछकड़ा जो कया तई उन्हनि जो मिलंदई न नतीजो मरे तो मरे भेण जी त गणती कोन्हे इसका सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो